like shining stars, some stars, our digital public school motto. Now for our welcome performance, I would like to call our little champion, Mr. Ahmed Suro. Group, so please come on the stage. Fully prepared and brought out just for you. Welcome one and all of you to celebrate this wonderful day. We hope to entertain you, make you happy, come what may. Welcome one and all of you to celebrate this wonderful day. We hope to entertain you, make you happy, come what may. औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम थोरा मते मारू अणनि जा थोरा मते मारू अणनि जा थर में वारी थोरड़ी तिहां घरेड़ा थर में वारी थोरड़ी तिहां घरेड़ा भलायूं ऐं बेरा घणी घणी दुष्केतरा सिंध जी या सकाफ़त रही आहे त जॾहिं को प्रोग्राम थींदो आहे त उन में आयल महिमाननि जे आदरबा करण लाइ उनखे सिंध जी ख़ासि शइ आहे अजरक सोखड़ीअ तो ॾींदा आहियूं। असां हींअर आयल महिमाननि खे सिंध जी उहा अजरक सोखड़ी अजरक तोहफ़े तो ॾींदासीं। आउं गुज़ारिश कंदुसि सर इनायतुल्लाह सुमरे साहिब जिन खे त पाण अचनि। असांजो हिकिड़ो महिमान जेको कराची खां कई आयो आहे इक्वल एजुकेशन सिस्टम कराची सर इरफान अली राजपर साहिब जिन खे तोहफ़े तौर अजरक पाराइनि। साईं इनायतुल्लाह सुमरे खे गुज़ारिश कंदुसि सर इरफान राजपर खे अजरक जी तोहफ़ो पेश कयो। असांजो हिकिड़ो ॿियो दोस्त मोरे जो मोअज़्ज़िन आहे साईं मोहम्मद सिद्दीक़ ज़रदारी साहब। साईं मोहम्मद सिद्दीक़ ज़रदारी साहब खे गुज़ारिश कंदुसि पाण स्टेज ते अचनि। सर इनायतुल्लाह सुमरे खे गुज़ारिश कंदुसि त साईं मोहम्मद सिद्दीक़ ज़रदारीअ खे अजरक जो तोहफ़ो पेश कनि। असांजो हिकिड़ो ॿियो दोस्त हिते कई आयो आहे साईं हिदायतुल्लाह सुमरो साहब। पाण हसनैन कंप्यूटर सेंटर मोरो जा प्रोजेक्ट डायरेक्टर आहिनि। पाण स्टेज ते अचनि ऐं साईं इनायतुल्लाह साहब जिन खे गुज़ारिश कंदुसि त सर हिदायतुल्लाह सुमरे खे अजरक जो तोहफ़ो पेश कनि। सर हिदायतुल्लाह साईं हिदायतुल्लाह सुमरो खे गुज़ारिश कंदुसि त पाण स्टेज ते अचनि। साईं हिदायतुल्लाह शायदि कंहिं कम सां ॿाहिरि निकिरी आहे। असांजो ॿियो हिकिड़ो ॾाढो मौज़ीन दोस्त तइलीम दोस्त उस्ताद आहे सर हबीबुल्लाह मेमण। साईं हबीबुल्लाह मेमण खे गुज़ारिश कंदुसि पाण स्टेज ते अचनि ऐं सर इनायतुल्लाह खे गुज़ारिश कंदुसि त सर हबीबुल्लाह खे अजरक जो तोहफ़ो पेश कनि। असांजो ॿियो दोस्त आहे साईं नेक मोहम्मद साहब। साईं नेक मोहम्मद साहब जिन खे गुज़ारिश कंदुसि पाण स्टेज ते अचनि। साईं नेक मोहम्मद खे अजरक जो तोहफ़ो पेश करण लाइ गुज़ारिश कंदुसि साईं आसिफ साहब जिन खे जो पाण वाइस प्रिंसिपल डिजिटल कंप्यूटर मोरो आहिनि। साईं आसिफ ख़ान खे गुज़ारिश कंदुसि साईं नेक मोहम्मद खे अजरक जो तोहफ़ो पेश कनि। असांजो ॿियो दोस्त हिते महफ़िल में वेठल आहे सैयद वारिस अली शाह साहब। साईं सैयद वारिस अली शाह साहब जिन खे गुज़ारिश कंदुसि त पाण स्टेज ते अचनि। साईं वारिस अली शाह साहब खे अजरक जो तोहफ़ो पेश करण लाइ गुज़ारिश कयां थो। वाइस प्रिंसिपल डिजिटल कंप्यूटर सेंटर मोरो साईं आसिफ खे त पाण अजरक जो तोहफ़ो पेश कनि। साईं मोहम्मद खान सोलंकी साहब असांजो पुराणो दोस्त रहियो आहे तमामु तइलीम दोस्त ऐं बहितरीन उस्ताद आहे। साईं शाह लतीफ़ में पाण ख़िदमतूं ॾेई रहियो आहे। साईं मोहम्मद खान सोलंकी साहब जिन खे गुज़ारिश कंदुसि पाण स्टेज ते अचनि। आसिफ खान साहब जिन खे गुज़ारिश कंदुसि त साईं मोहम्मद खान खे अजरक जो तोहफ़ो पेश कनि।
साईं दातला सहल न पहुंची सकियो साईं दातला से गुजारिश कंदसि त साईं जन लाइ असां वटि अजरक जो तोहफ़ो पियल आहे पाण स्टेज ते अचनि साईं हिदायतला साईं इनायतला साईं इनायतला साहब खन खां अजरक जो तोहफ़ो वसूल कनि ठीक आहे